नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में अशरत ज़कात ज़िले जे चेयरमैन पारां टाउन कमेटी हालाणी में मुस्तहिक औरतुनि में अशरत ज़कात जा माहनत 150 कार्ड औरतुनि में विराया विया। अशरत ज़कात जे चेयरमैन चयो आहे त मुंहिंजी इहा कोशिश आहे त जेके मुस्तहिक औरतूं ऐं मुस्तहिक मर्दनि उन्हनि खे हक़ मिले। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार टाउन कमेटी हालाणी में ज़िले चेयरमैन ज़कात ख़लीफ़ो शकील अहमद मेमण जिन तक़रीब बराए विरासत बेनज़ीर माहनत कार्ड विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो माहनत कार्ड बेवा ग़रीब मुस्तहिक औरतुनि ऐं मर्दनि लाइ ज़कात पैकेज जेको 3 सालनि ताईं आहे, जंहिंजी पहिरीं किस्त 6000 रुपया आहे, बाक़ी टिमाही किस्त आहे। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट मेंबर अशरत ज़कात इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ताहिर अली, नांगराज तालका चेयरमैन मेहरापुर अशरत ज़कात मनवर अली चांग, पीपी अगवान आकाश शाह, माजिद अली गिरमाणी, इफ्तिकार अली ऐवान, मुरीद खान सोलंगी ऐं दे जे चेयरमैन कार्ड विराया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।